घरनि जी बर्बादी तॾहिं थींदी आहे, घर ठहिया ठुकिया घर तॾहिं बर्बाद थींदा आहिनि जॾहिं वॾा ख़ामोश थी वेंदा आहिनि ऐं नंढा फ़ैसिलो कंदा आहिनि। ऐं जॾहिं बि नंढा फ़ैसिलो करणु शुरू कंदा आहिनि उन घर जी बर्बादी शुरू थी वेंदी आहे। ऐं वॾो अगरि ख़ामोश थो थिए, अगरि वॾो कंहिंखे बि चवे नथो, कंहिं ते नाराज़ नथो थिए, तव्हां सम्झी छॾियो त तव्हां हाणे बर्बाद थियण वारा आहियो। मुंहिंजा भाउ, हिकु ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, जेसीं ताईं वॾनि जो फ़ैसिलो हलंदो, वॾनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं, वॾनि जो अदब हलंदो, तव्हांजा घर आबाद हूंदा। तव्हां में झेड़ा कोन थींदा, तव्हां में नफ़रतूं न थींदियूं, तव्हां में तलाक़ूं न थींदियूं, तव्हां में मुहबतूं हूंदियूं। कंहिंखां बि को बि रिश्तेदार कंहिंखां परे न हूंदो। पर जे अगरि तव्हांजे घरनि में नंढनि फ़ैसिलो कयो, तव्हां यकीन कयो त तव्हांजे घर खे टुटण खां, बर्बादीअ खां केर बि नथो बचाए सघे। भले तव्हां वटि 1000 मेंह दर ते ॿधल हुजे, 1000 तव्हां वटि जिरेब ज़मीन जो हुजे, तव्हांजा 100 दुकान शहर में हुजनि, तव्हां वटि सुठियूं सवारियूं हुजनि, पर तव्हांजे घर खे बर्बादीअ खां बचाए केर बि नथो सघे। छो जो नंढनि जा फ़ैसिला जज़्बाती हूंदा आहिनि, वॾनि जा फ़ैसिला सोच सम्झ वारा हूंदा आहिनि। उहो सोचे सम्झे सभिनी जे लाइ अहिड़ो फ़ैसिलो कंदो आहे त जीअं सभु बची सघनि ऐं उन्हनि खे को बि जीअं नुक़सान न पहुचे। तव्हां ॾिठो हूंदो त जिते बि नंढनि पंहिंजी जंग अड़ाई, जिते नंढनि फ़ैसिला कया, नंढनि हरकतूं कयूं, नंढनि झेड़ा कया, उन्हनि जी बर्बादी बि थी आहे, उन्हनि जी लोड़ वॾनि लोड़ी आहे ऐं वॾनि जो नालो बि ख़राबु थियो आहे। मुंहिंजे चवण जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जंहिं घर में औरतुनि जो फ़ैसिलो हूंदो, औरतूं फ़ैसिलो कंदियूं या नंढा नौजवान फ़ैसिलो कंदा, त उहो घर कॾहिं बि बची नथो सघे। ऐं तव्हां पंहिंजे वॾनि खे इज़त बि ॾियो, अहमियत ॾियो ऐं घर जे वॾनि खे फ़ैसिलो करणु ॾियो, उन्हनि खे इजाज़त ॾियो ऐं ख़ामोशी सां उन फ़ैसिले खे क़बूल कयो। तव्हांखे वॾो जॾहिं बि फ़ैसिलो कंदो, फ़िलहालु उहो फ़ैसिलो तव्हांखे न वणंदो, छो जो तव्हां हिकु धुरी सोचियो था। तव्हां सोचींदव त हीउ फ़ैसिलो मुंहिंजे वॾे सही न कयो घर जे लाइ, पर यकीन कयो उहो वॾो अलाए केतिरियूं सोचूं रखी उहो फ़ैसिलो पोइ कंदो आहे। वॾो अगरि नंढनि खे धार कंदो आहे त इन में बि का न का ॻाल्हि हुन सोची हूंदी। अगरि तव्हां सभिनी खे गॾु करण जी कोशिशि थो करे, चाहे थो त तव्हां सभु गॾु रहो, त इन में हिकु न बल्कि 1000 ॻाल्हियूं उन वॾे सोचियूं हूंदियूं त मुंहिंजे नंढनि सां हीउ थी सघे थो ऐं अॻिते हली हीअं थी सघे थो। उहा सोच उहो बहितर ॼाणे थो। इन जे करे अॼोका नौजवान जेके बि आहिनि त उहे छा कंदा आहिनि त हर ॻाल्हि में जंग अड़ाए पंहिंजो फ़ैसिलो बयानु कंदा आहिनि। छो जो उहे ॻाल्हाइणु सिखी विया आहिनि, उन्हनि खे ॻाल्हाइणु अचे थो, उहो लुड़ करे ॼाणनि था, माना पंहिंजे आवाज़ खे वॾो करे ॿियनि जी आवाज़ खे दॿाए हेठि करे ॼाणनि था। इन जे करे उहे चाहींदा आहिनि त उहो फ़ैसिलो असां कयूं। पर उन नंढनि जे फ़ैसिलनि ताईं तव्हां तारीख़ खणी ॾिसंदव, नंढनि जा फ़ैसिला हमेशह जज़्बाती हूंदा आहिनि, हिकु तरफ़ो हूंदा आहिनि, उन्हनि मां फ़ाइदो कंहिंखे बि न रसियो आहे न रसंदो। सो पंहिंजे वॾनि जो अदब कयो, पंहिंजे वॾनि खे फ़ैसिलो करणु ॾियो, पंहिंजे वॾनि खां हथ न कढायो त हाणे वॾे जो कमु कोन्हे, त असां हाणे हिन घर जा वॾा आहियूं, असां फ़ैसिलो असां कंदासीं। भले तव्हांजो वॾो अगरि तव्हां को धार बि थी चुको आहे, पर फ़ैसिले जो हक़ उन खां कॾहिं बि न खसियो। अगरि तव्हां अहिड़ो कमु कयो, तव्हां वॾनि खां फ़ैसिले जो हक़ खसियो, तव्हां सोचो त तव्हांखे बि औलाद थी आहे, सुभाणे तव्हां खां बि फ़ैसिला खसिया वेंदा ऐं तव्हांजा नंढा उहो ई किरदारु खणंदा जेको तव्हां खयो आहे। अगरि जे तव्हां नथा चाहियो त तव्हांजा नंढा तव्हांजे साम्हूं थियनि, त पंहिंजे वॾनि जो अदब कयो, उन्हनि खे उहो हक़ु ॾियो, वॾाइप जो हक़ु ॾियो। उन्हनि जे अॻियां जज़्बाती थी ॻाल्हाइण खां बहितर इहो आहे त उन जे हथ में फ़ैसिलो ॾियो, जेको उहो करे उहो तव्हां सां दुश्मनी कॾहिं बि न कंदो, उहो जोड़े तव्हांखे रखंदो, तॾहिं कामयाब बि थींदव, तव्हांजी ॿधी बि हूंदी ऐं तव्हांजा घर बि आबाद हूंदा, तव्हां वटि नफ़रतूं न ईंदियूं, तव्हां वटि बेरोज़गारी न ईंदी, तव्हांजे घरनि में तलाक़ूं न थींदियूं, तव्हांजा माइटनि सां झेड़ा न थींदा। ऐं इहो सभु कुझु करे सघे थो तव्हांजो सब्र ऐं वॾनि जो फ़ैसिलो। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सदाईं गॾु।